ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी किस्त अचण वारी है। उन्हीं में जो ओठे जो टाइम पूरो थियो ओठो रबन जे हथां मारियो वेंदो। छा नेक्स्ट एपिसोड में हाणे हाकिम खान भी रईस गफ़ार खान ऐं रबन ऐं वारिस जे हथां गिरफ़्तार कयो वेंदो? छा उन जा माण्हू नेक्स्ट एपिसोड में लितर ऐं पादर खईंदा रईस गफ़ार खान खां? ऐं कमाल खान हाणे कहिड़ी गेम रथींदो पंहिंजे भाउ खे रईस गफ़ार खान खे? छा हिकु ॿ किस्तनि जे अंदरि हाणे कमाल खान हटाइण जी पूरी कोशिशि कंदो? इन्हीं नंढड़े वीडियो में तव्हांखे ॿुधायूं था पहिरियां यानी कि पूरो ॾिसो दोस्तों। थी सके तो असांजे यूट्यूब चैनल शाहिद खोसो वीलो खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों हाणे जेका नेक्स्ट एपिसोड ज़हर ज़िंदगी ड्रामे जी किस्त अचण वारी है। जावेद जो रितू जो इन्हनि जो बदिलो वठण जे लाइ रईस गफ़ार खान सभिनी खे पंहिंजे माण्हुनि खे घुराए ऐं इहा ॻाल्हि कंदो त हाणे हाकिम खान जा माण्हू हिकिड़े मतिलबु हराम खोर थी विया आहिनि, मतिलबु ज़ालिम थी विया आहिनि जो ॻोठ वारनि जो खून नाहक वाहनि था। हिननि खे हाणे जवाबु ॾींदुसि पर मां ठाहे करे जवाबु ॾींदुसि, तव्हां तयारी कयो। हिननि खे राति जो वठी करे रईस गफ़ार खान हाकिम खान जे माण्हुनि जे ॻोठ जे मथां हमिलो करण जी कोशिशि कंदो ऐं कमाल खान पंहिंजे भाउ खे मारण जे लाइ रईस गफ़ार खान जे ॻोठ जे आस पास में अची बीहंदो। छाजे करे हुनखे ख़बर आहे जहिड़ो होॾे हले थो हे मोॾे कमाल खान ॾे रईस गफ़ार खान ख़्यालु कोन कंदो। इन जे करे कमाल खान इन शइ जो फ़ाइदो खणण जी पूरी कोशिशि कंदो ऐं ओठो बि उतां निकिरी ईंदो मीरा खे छॾे। ओठो मीरा जी ॻाल्हियुनि में आहिस्ता आहिस्ता अची रहियो आहे, सुधरी रहियो आहे, आहिस्ता आहिस्ता सुधरण जी कोशिशि बि कंदो। बहरहाल वरी जॾहिं कमाल खान जे पेड़ चढ़ी वियो ओठो वरी साॻे रस्ते ते हलियो वेंदो, लेकिन हिन चकर रबन जे हथ ईंदो ओठो। तव्हां ॾिसंदो अन क़रीब दोस्तों। वीडियो पुॻो पुॼाणी ते ख़ुदा।